शो टाइम सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा ऐं अॼु असां मौजूदु आहियूं एशिया जी तमामु वॾी ढंढ कींजर किनारे ते। हीअ ढंढ जेका माज़ी में हिकु लाज़वाल ऐं हुस्न जो शाहकार सम्झी वेंदी, उहा ढंढ जी तबाही किनारे ते आहे। न फ़क़ति इहो पर माहौलियाती हवाले खां हिन ढंढ जे हवाले खां मुख़्तलिफ़ आलमी माहिरनि पिणु पंहिंजा कंसर्न उथारिया आहिनि। असां हिते मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि। साईं तव्हां ॿुधायो त कींजर ढंढ जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ऐं जेको पाणी जो फ़राहम कयो पियो वञे उनजो छा मयार आहे। साईं हाणे कींजर ढंढ जे हवाले सां हर मीडिया जे फोरम ते असांजो कींजर कंज़र्वेशन नेटवर्क गुज़िरियल 8 सालनि खां ही इशूज़ उथारींदो रहे थो, जंहिंमें डिप्टी कमिश्नर ऑफिस में जेका असांजी मीटिंग्स थियनि थियूं उते इरिगेशन डिपार्टमेंट सां, फिशरीज़ डिपार्टमेंट सां, हर हवाले सां हर फोरम ते असां ही कींजर जा इशूज़ उथारींदा रहूं था। कींजर जा मेन इशूज़ माहौलियाती जेके आहिनि उन्हनि में पाणीअ जी जेका गदलाण आहे उहा इंडस्ट्रियल वेस्ट जे करे तमामु भयानक सूरत हाल अख़्तियार करे वई आहे, जंहिंमें अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत पवंदी त असां वटि 2 वॾा इंडस्ट्रियल ज़ोन्स आहिनि, हिकिड़ो कोटड़ी मिल एरिया ऐं ॿियो पंहिंजो अथव नूरियाबाद मिल एरिया। हाँ, नूरियाबाद मिल एरिया खां जेको बि इंडस्ट्रियल वेस्ट आहे उहो उते हिकिड़ी नए आहे, पंहिंजो बरसाती नालो आहे जंहिंखे लोयाछ नए जे नाले सां सॾीनि था। उहा लोयाछ नए में डंप थिए थो, जीअं ई बरसाति थिए थी उहो सॼो मटीरियल जेको आहे, सॼो वेस्ट जेको आहे इंडस्ट्रियल, उहो खणी जंपीर वारे इलाइक़े खां उतां ढंढ में, जिते हींअर K4 मनसूबो बि उतां खां रखियो पियो वञे, K4 जो पाणी बि उतां खां ई खणण जो मनसूबो आहे, जिते नूरियाबाद वारो वेस्ट अची डंप थिए थो पंहिंजे कींजर ढंढ में। ऐं इन खां अलावा कोटड़ी मिल एरिया जो जेको वेस्ट आहे उहो KB फीडर, असल में छा आहे त हिते कंफ्यूजन इहो आहे, माण्हू सम्झी नथा सघनि त कोटड़ी मिल एरिया हितां खां 60-70 किलोमीटर परे आहे, उनजो पाणी उनजो वेस्ट हिते कीअं थो अचे। एक्चुअली थिए ईअं थो त कोटड़ी जी मिल्स जो जेको वेस्ट आहे उहो KB फीडर अपर में डंप थिए थो ऐं KB फीडर अपर ई पंहिंजो कींजर ढंढ खे पंहिंजो पाणी सां भरे थो। हींअर असां हिते चुल साइट वारी एरिया ते बीठल आहियूं ऐं ही इनलेट अथव, हिन पासे खां जेको पाणी अचे थो हिन इनलेट जे ज़रिए हितां खां ही पाणी कींजर ढंढ में दाख़िल थिए थो। परियां खां तव्हां ॾिसो पिया त परियां खां जेको पुल ॾिसे पई, परियां रेगुलेटर ॾिसे पियो, इहो रेगुलेटर जेको आहे इहो एग्रीकल्चर या ज़राअत जे लाइ पाणी फ़राहम करे थो। हिते असां वटि 2 मेन मसइला आहिनि। हिकिड़ो त पाणीअ जो हीअ आहे त पाणी पंहिंजो जेको मच्छी जो पंहिंजो बेजो आहे उहो ज़ाया थिए थो। मच्छीअ जो बेजो ईअं ज़ाया थिए थो त जीअं खां दरिया खां जेको मच्छीअ जो बेजो अचे थो हज़ारनि ऐं लखनि जी तइदाद में हर मच्छी, ऐं उहा मच्छी जे बेजो सेहतमंद बेजो हूंदो आहे, अॻु में हर साल ढंढ में ईंदो ऐं ढंढ में कंहिं बि क़िस्म जी मच्छी जी खोट न थींदी। पर हाणे इहो बेजो जेको आहे हुन पंहिंजो सिधो जेको कैनाल आहे इन जे ज़रिए हुते हलियो थो वञे पंहिंजे हिननि में ढंढ में पंहिंजो बनियन में, ऐं उते ज़ाया थी थो वञे। इन जे लाइ असां हर फोरम ते इहा ॻाल्हि रखी आहे त हिन जी डिज़ाइन हितां खां चेंज कई वञे ऐं हिकिड़ो बाईपास कैनाल परियां खां कढियो वञे, अहिड़ी डिज़ाइन कई वञे जो पाणी जो जेको ही 90 डिग्री वारी एंगल खे टर्न कराए, अहिड़े नमूने सां डिज़ाइन कई वञे जो ही जेको बेजो आहे उहो ज़ाया न थिए। ऐं इन खां अलावा ॿी जेका हिन में थिए थी पंहिंजो कैनाल में, हीअ जानवर मुअल आहिनि, इवन मुर्दा आहिनि, लाश कई सारा अचनि था जेके हितां अचनि था, जेके डिके थी सड़ी हिन में शामिलु थी था वञनि, उन्हनि जो ढूंढ, उनजी बदबू, उनजी जेका आहे उहा हिन में शामिलु थी वञे। ऐं हिन में जेका रीड ऐं वीड आहे, हीअ पन तव्हां ॾिसो था हिन पासे खां, इहे जेके ॿूटा आहिनि इहे बि सड़ी हिन में किरनि था ऐं इन सां हिकिड़ो त सिल्ट थिए थो, ॿियो हुन में बदबूदार ऐं उहो ज़हरीलो थी थो वञे। ऐं इन खां अलावा जेको हिते सिल्टेशन थिए पई सोनेरी वारे एरिया खां, अमीरपीर खां, हीअ झोलमाड़ी वारो एरिया, चुल साइड वारो, ही सॼी जगह ढंढ जो तक़रीबन मेन जेको हिकिड़ो पोर्शन आहे जिते हिन जो छोड़ थिए थो ऐं तमामु हिकिड़ो साफ़ु सुथिरो पाणी बीहे थो। मच्छी बि हिते जी तव्हां वेंदो त सोनेरी जी मच्छी ऐं कींजर जे अॻे हिसे वारी हिलाया वारे साइड वारी या जंपीर साइड वारी जेका मच्छी आहे उनजे मार्केट रेट में फ़र्क़ु हूंदो आहे, छो त हीअ साफ़ु सुथिरी ऐं ॾाढी खाइण में टेस्टी आहे ऐं रंग बि हिन जो तमामु सुठो आहे, गोल्डन कलर जी थिए थी, इन करे जो हिते पाणी ताज़ो। हाणे हीअ जेका ढंढ आहे हिन पासे सॼी ख़तमु इन करे पई थिए जो हिते उहो सिल्ट थिए पियो,
सिल्ट थियो तो अॻे हिते 60 फुट पाणी बीहंदो, हाणे हिते उहो ॿेट ठही विया आहिनि, उते माल चरनि था। अहिड़े नमूने सां हीअ ढंढ जेका आहे हिन में वॾे पैमाने ते कमु करण जी ज़रूरत आहे। हिन खे पहिरियां त इहो आहे त गवर्नमेंट लेवल ते सिल्ट कढियो वञे, सिल्ट कढी मुख़्तलिफ़ इदारनि सां खपाए बि सघिजे थो, मुख़्तलिफ़ खॾा भरे सघनि था, मुख़्तलिफ़ ॻोठ अहिड़ा आहिनि जिते जेके पाणी में अचनि पिया उन्हनि खे बि उते कवर करे सघिजे थो। ऐं हीअ जेको हिन खे रीमॉडलिंग जो हिकिड़ो प्लान ठहे पियो, उन जे लाइ असीं चाहींदासीं त असांजे ॻोठाणनि खे बि एतमाद में वरितो वञे। किंजर कंज़र्वेशन नेटवर्क हिते मौजूदु आहे ऐं पुराणा जेके माण्हू आहिनि उन्हनि खां लोकल विज़डम जेको आहे उनखे बि रेस्पेक्ट ॾिनी वञे। लोकल विज़डम खे आइसोलेट करण सां जेके असांजा इंजीनियर हज़रात आहिनि उन्हनि वटि उहे शयूं नथियूं अचनि जेके लोकल माण्हुनि जे तजुर्बे में आहिनि। किंजर ढंढ जिते माहौलती तौर ते तबाही बर्बाद थी वञे उते किंजर ढंढ जे फितरी हुसन में पिणु बिगाड़ आयो आहे। असां ॻाल्हि ॿोल कयूं था हिते मौजूदु समाज जा अॻवान। साईं तव्हां ॿुधायो त किंजर ढंढ खे बचाइण लाइ सरकार कहिड़ो सबबु आहे संजीदा न आहे? ऐं जीअं त असां साईं कादर ॻाल्हायो आहे, साईं तंजीम नेटवर्क असीं सभु हिन ते गॾु कमु करियूं पिया। किंजर ते 5 वॾा अदारा आहिनि जेके दावादार आहिनि। इरिगेशन डिपार्टमेंट चओ त पाणी मुंहिंजो आहे, वाटर बोर्ड चओ थी त पाणी असांजो आहे जो इस्तेमालु करे बि पैसनि ते ख़रीद करे बि, ऐं फिशरी गवर्नमेंट चओ थी त किंजर असांजी आहे। ऐं सेंट्रोज़म वारा चवंदा त किंजर असांजी आहे। ऐं वर्ल्ड लाइफ वारा चवंदा त पखियुनि जा असांजे तहफ़ुज़ करणु असांजो माना गंदगी बि थी रहा वञा। 5 वॾा अहम डिपार्टमेंट आहिनि जेको 5 डिपार्टमेंटनि जी माना गैर ईअं सम्झो ज़िमेदारी जे हिसाब सां किंजर असांजी तबाही बर्बादी आहे ऐं का मालिकी कोन्हे। किंजर तमामु सिल्ट थी वियो आहे। किंजर में अॻु में पाणी प्रेशर ते वेंदो, मच्छी न हुअण सबबु इहो आहे त पाणी प्रेशर घटि थी वियो आहे। केनाल जेको आहे सो हेठि थी वियो आहे, किंजर सिल्ट थी मथे थी वियो आहे। पाणी सुत जेके अॻु में पुराणी झोल माड़ी हुई उते 10 खां 12 साल अॻु में 20 खां 25 खां 30 फुट ताईं पाणी हो। अॼु तो उते वेंदे त उते माना इहे पाणी त 2.5 खां 3 फुट पाणी आहे। जेके ॿाहिरी हुकूमत में तूं ॾिसंदा, ॿाहिरी मुल्कनि में ॾिसंदा माण्हू किंजर माना ढंढुनि खे माना कटींदा वधाईंदा वञनि। असां वटि हिकिड़ी कुदरती हिकिड़ी नेचुरल कुदरती ढंढ आहे जेके तक़रीबन सोढ़ो करे सिल्ट थी बिल्कुलु नंढड़ी थी वई आहे ऐं तक़रीबन घणा मनसूबा हिन मां कढिया विया आहिनि। ऐं असां वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी किंजर ते तवजो ॾियनि। किंजर साफ़ु पाणी ढंढ आहे पीअण जो, कराची जो यापो आहे। हिन सां गॾु ज़िले ठटे माण्हू हुन मां पाणी पीअनि था। ॿुधायो त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ख़ासि तौर ते सोनेरी वारे पासे जी? सूरत हाल हिन वटि सोने जी तरफ़ इहा हींअर गंदगी आहे। तव्हां पाण ॾिसो पिया माना पाणी घटि हुअण जे करे थोरो गंदगी थी वियो आहे हिन बेपाड़ी वलीअ जे करे। ऐं पाणी में एतिरे क़दुरु पोज़ीशन थी वियो आहे। विच में तव्हां ॾिसो त विच 10-15 ॾींहं खां पुठियां हिकिड़ी न्यूज़ हली हुई जीअं मुअल जानवर फता पिया सॼी दुनिया ॾिठा मीडिया ते, उन्हनि जो बि असरु आहे। ॿिए नंबर इहो आहे त हिन पाणी गंदगी इन करे थी वियो आहे जो पाणी में वेंजंदे त पाणी बाक़ाइदा ख़ासि थी वियो आहे। हिन में किंजर ढंढ न फ़क़ति हिते ईंदड़ माण्हुनि लाइ हिकु अहम जॻह आहे पर हीअ ढंढ रामसार साइट पिणु करार ॾिनल आहे। ऐं हिन ढंढ ते लॻभॻि 50,000 खां वधीक आबादी आहे जेका ज़रिए मुआश करे थी। असां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिते मौजूदु मुख़्तलिफ़ समाजी अॻवान सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ो सबबु आहे किंजर ढंढ जी तबाही जो? साईं किंजर ढंढ असांजी जेका तारीख़ी ढंढ आहे ऐं किंजर ढंढ नूरी जाम तमाची जे लोक दास्तान सां तालुक़ु रखे थी। ऐं किंजर ढंढ जेका 1958 में हिन में पाणी भरियो वियो, उन खां अॻु में कुदरती जेके नाला ईंदा हुआ या सिंधू दरिया जे पाणी मां भरिजंदी हुई। ऐं उन दौरान किंजर ढंढ जूं मौजूं जेके आहिनि, तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जो रिसालो खोले ॾिसंदा त तव्हांखे किंजर जो उन मां ई अंदाज़ो पवंदो त माना किंजर कहिड़ी शइ हुई। ऐं असांजा जेके बि इदारा आहिनि तक़रीबन 1976 खां पोइ 1976 खां जेको लिंक केनाल निकितो उन खां पोइ ढंढ जो उरूज जेको सो आस्ते आस्ते पोइते हलियो वियो ऐं ढंढ तबाह थींदे हुई। उन जो मेन रीज़न इहो आहे त जेको सिंधू दरिया खां पाणी डायरेक्ट पहिरीं किंजर ढंढ में पवंदो ऐं किंजर ढंढ में पवंदो त उन जी जेका मच्छी दरिया जो ॿिज जेका बि चीज़ हूंदी उहा सिधी ढंढ में इनकंदी हुई। ऐं जॾहिं 1976 में आई 2.4 वारो मनसूबो जेको हिननि तां कढियो आहे, उन खां पोइ जेका डायरेक्शन हिननि रखी आहे इहा जेका डायरेक्शन मच्छी जी सिधी लिंक केनाल में वञे थी ऐं 95% मच्छी जो ॿिज इहो लिंक केनाल में दरिया जे माना यानी समुंड जे नालनि में ऐं उन्हनि में ज़ाया थी वञे थो। इन जे करे ढंढ जेका आहे सो मच्छी खां महरूम थींदी पई वञे। ऐं ढंढ ते तक़रीबन 1980 खां पोइ हिते जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि ॾाढी घोड़ा कई आहे, उन ते ॾाढी स्ट्रगल हलायूं आहिनि। 25-26 सालनि खां हले पियो पर को बि इदारो उनखे पंहिंजे उन में नोटिस में नथो वठे। हालांकि किंजर ढंढ
उहा ढंढ आहे जेका आउं गैरंटी सां चवां थो त हीअ असांजी पूरे सिंध सूबे जी बजट हुन मां हलाए सघिजे थी। जेकॾहिं किंजर ढंढ खे हेठियां मथां झालियूं हणी छॾिजनि त हिन में करोड़े न बल्कि खरबे रुपयनि जी मालियत ॾिए थी। छा फिशरीज़ जेका आहे एग्रीकल्चर खां पोइ दुनिया में ॿिए नंबर ते जेको मुआश जो ज़रियो आहे। पूरी दुनिया खे जेका मुआश मिले थी उहा फिशरीज़ मां मिले थी। 12 अरब रुपया सालियानो फिशरीज़ डिपार्टमेंट खे ज़रे मुबादिला फिशरीज़ मां मिले थो। पोइ उहे पैसा केॾांहुं था वञनि? माहीगीरनि जे भलाई लाइ अॼु ॾींहं ताईं को बि मनसूबो सुठो कोन जोड़ियो वियो आहे। अॼु ॾींहं ताईं फिशरीज़ डिपार्टमेंट सिर्फ़ु करप्शन कई आहे। असां 2008 में झालियूं जेके लॻारायूं फिशरीज़ डिपार्टमेंट जे ताउन सां 60 लख जो मनसूबो हो। उहो बि आउं गैरंटी सां चवां थो उन जा यानी मेकर बि असीं हुआसीं। उहो प्रोपोज़ल असां पाण ठाहियो। सिर्फ़ु 4 लख जी झाली लॻी, बाक़ी 56 लख रुपया उहे हड़प कया विया, हथनि मां हड़प कया विया। उहा ख़बर न आहे केॾांहुं विया। त जेके इदारा हिते कमु कनि पिया उन्हनि जो बि हाल इहो लॻो पिया। करप्शन जेसीं ख़तमु न थींदी को बि इदारो जेको सो सही नमूने सां कमु कोन करे सघंदो। सिंध सरकार जा 5 इदारा जिन में वाइल्ड लाइफ, फिशरीज़, टूरिज़म ऐं इरिगेशन खातो शामिलु आहे। उन्हनि जी बेस इहा ॾिसी सघिजे थी त हिते के बि अमलदार मौजूदु आहिनि, न ई हिते जेके अमलदार मुक़ररु आहिनि उहे के ॾिठा विया आहिनि। असां ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान कमाल पालार ते। कमाल तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु कींजर जी छा सूरत हाल आहे ऐं जेका कींजर कंज़र्वेशन कमेटी जेका तव्हां ठाही आहे मक़ामी तौर ते उन जो कहिड़ो किरदारु आहे? सर कींजर जी पोजीशन जेका आहे गदलाण जे हिसाब सां उहा तव्हांजी कैमरा जी अखि जे साम्हूं ई आहे। असल में कोटड़ीअ खां बि न पर अॻियां अञा जितां खां जामशुर खां इहे जेको कैनाल निकिरे थो ढंढ खे फिल करण जे लाइ, उतां खां वठी सॼे ॿिन्ही पासनि ते मालनि जा वाड़ा आहिनि, उते फैक्ट्रीज़ आहिनि, उते ॿियूं अहिड़ियूं अॾावतूं थियलूं आहिनि जिन जे जानवर मरी था वञनि उहो उते उन में फिटी करे डंप करण जी जहिड़ी करे जॻह ई आहे। उन खां सवाइ साईं तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुका आहियां त नूरियाबाद जो वेस्टेज आहे। इन खां सवाइ कोटड़ी मलेरिया जो उहो त डायरेक्ट अंडर पाइप लाइन लॻी पई आहे, हिन सां डायरेक्ट हिन सां जुड़ी पई आहे, हिन कैनाल में ई थी उहो छोड़ करे। त हिते जे उन खां अलावा सर जेका हीअ रीड ऐं वीट जो जेको मसइलो आहे, हीअ पन आहे असांजे जेके हिते कमु करण वारा ख़ुदि माण्हू जेके आहिनि जेके हिन मां पन मझां पखा ठाहिनि था, चटायूं ठाहिनि था, उहे बि छा कंदा आहिनि जो पन जेका आहिनि जे कम जी उहा कटे छॾींदा आहिनि। ॿी जेका आहे उहा झोरे भञी उहा उते पाणीअ में डंप करे छॾींदा आहिनि। उहा सड़ी करे उहा अलॻि हिकिड़ो आलूदगीअ जो सबबु बणिबी आहे। उन खां सवाइ सर जेके माहीगीर आहिनि, जेके सन्ही ॼार जो इस्तेमालु थींदो आहे हिते ढंढ में, उन में जेका 2-2 4-4 ॾींहं रछ लॻा पिया हूंदा आहिनि पाणीअ में, उन में जेका मच्छी मरी वेंदी आहे उहा अलॻि सां हिते सड़ी ॻरी करे तव्हां हींअर बीठा आहियो हिते किनारे ते, तव्हांखे स्माइल ईंदी हूंदी, तव्हां पाण हिन जा शाहिद आहियो त हीअ हिरगो हिन किनारे जो न पर पूरी ढंढ जी इहा हालत लॻी पई आहे। इहा ई स्माइल सॼी ढंढ में इहा बदबू तव्हांखे ईंदी। हितां खां वाटर बोर्ड वारा पाणी खणनि था, हितां करोड़ों रुपया माहवार कमाइनि था, पर उन्हनि कॾहिं बि हिते ढंढ जे भलाई जे लाइ, ढंढ जे फलाह जे लाइ कॾहिं हिते आनू ख़र्च कोन करण लाइ तयारु कोन आहिनि। उन खां सवाइ हिते जेके इदारा तव्हां ॻणाया पे, फिशरीज़ आहे, इरिगेशन आहे, वाइल्ड लाइफ आहे। वाइल्ड लाइफ जी त सर हालत इहा आहे, तव्हां यकीन करियो असांजी गुज़िरियल 9 दिसंबर ते मीटिंग हुई DC साहब सां। उते वाइल्ड लाइफ जो ज़िले जो आयल हो अयूब अलियाणी साहब, उहो ॿुधाए पियो त ढंढ ते हिकिड़ो माण्हू डिपार्टमेंट जी तरफ़ां डिपोर्ट थियल न आहे। ढंढ वाइल्ड लाइफ सेंचुरी रखे थी दर्जो ऐं उन में को बि माण्हू हुते डिपोर्ट थियल कोन्हे। अहिड़ी ई हालत जेके हिते ॿिया इदारा आहिनि उन्हनि जी बि इहा ई हालत आहे। जेकॾहिं हूंदा तॾहिं बि सिर्फ़ु उहे ऑफिस ताईं महदूदु हूंदा, पंहिंजी बैंक तां पघार खणण ताईं महदूदु हूंदा। ढंढ में कंहिंजी बि का मालिकी कोन्हे, को बि हिते ध्यानु ॾियण लाइ तयारु कोन्हे, को बि हिते ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे। माण्हुनि जे हिते ढंढ जे जेके मल्हा आहिनि, जेका 50,000 जी आबादी आहे, उन्हनि माण्हुनि जी सर हालत तमामु ख़स्ता हालत थी वई आहे। काफ़ी माण्हू लॾे विया आहिनि 0 पॉइंट डांब बलोचिस्तान या इब्राहिम हैदरी जी तरफ़ समुंड ते वञी उन्हनि पंहिंजे गुज़र बसर जो ज़रियो ॻोल्हे हथु कयो आहे। ढंढ बिल्कुलु ई सफ़ा बीमार थी वई आहे। ईअं सम्झो त हाणे पोएं पसान में जीअं मंछर तबाह थी मरी वई आहे, ख़तमु थी वई आहे। उते जा माण्हू जेके किनारे ते रहनि था उहे पाणी पैसनि ते वठी पीअण ते मजबूर आहिनि। अलाह न करे कॾहिं हिन ढंढ जो इहो न हाल थी वञे जो असीं जेके किनारनि सां वेठल आहियूं उहे बि पाणी पैसनि ते वठी, हेॾी सारी ढंढ जे हूंदे उहे पैसनि ते पाणी वठी पियूं त पोइ सर हिन ढंढ में फ़ाइदो कहिड़ो? तव्हां ॿुधायो त छा सूरत हाल आहे कींजर ढंढ जी हिन वक़्तु ऐं कींजर खे कीअं बचाए सघे थो? हाणे कींजर सां जेका सूरत हाल आहे उहो तव्हांखे ख़बर हूंदी।
मुख़्तलिफ़ मीडिया जे प्लेटफॉर्म तां जेके कींजर सां मसइलो मसाइल आहिनि उहे हाईलाइट थिया आहिनि। त कींजर जेका हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे, कींजर सां जेके रिलेटेड इदारा आहिनि उन मां महसूसु ईअं थो थिए ॼण त हुननि जो को हिन कींजर सां को तालुक़ु न आहे। हिन वक़्तु कींजर जी पाणी जी जेका क्वालिटी आहे, ॿी ॻाल्हि असां नथा कयूं, उहा बि हिन वक़्तु जंहिं लोकेशन ते असां बीठा आहियूं उन पाणी जी इहा क्वालिटी आहे, जेकॾहिं को माण्हू हुन में अंदरि पाणी में दाख़िल थी वरी ॿाहिरि निकिरे त हुनखे ख़ारिश जी बीमारी वठी थी वञे। त इहा पोज़ीशन कींजर जे पाणी जी आहे। त असां काफ़ी सारा मसइला जेके आहिनि उहे मीडिया जे थ्रू पंहिंजे अख़बार, रेडियो, टीवी जे थ्रू हाईलाइट कया आहिनि। हिन ढंढ जी तबाही जे करे जिते आम माण्हुनि जो ज़रे मुआश तबाह थियो आहे, उते हिन ढंढ में सप्लाई थियणु पाणी पिणु अहिड़ो ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था त मक़ामी समाज अॻवान सां त कींजर ढंढ जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, साईं तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे कींजर ढंढ जी? साईं कींजर ढंढ जी सूरत हाल जेका आहे उहा तव्हां ॾिसी रहिया आहियो। मक़ामी माण्हुनि खां तव्हां मालूम बि कयो हूंदो हुते जा मसइला, हुते जा प्रॉब्लम जेके कींजर ढंढ सां जेके आहिनि। ऐं इन्हनि सभिनी जो जेको आहे सो इन्हनि सभिनी मसइलनि खे हल करण जे लाइ इदारा ठाहिया विया आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां। पर सिर्फ़ु सुवालु इहो थो थिए त उहे इदारा कमु छो नथा कनि। ऐं कंहिं बि इदारे ते आङुर खणण खां पहिरीं ऐं पंहिंजे पाण ते आङुर खणंदो त ख़ुदि हिकु मलाह आहियां, मलाह जो पुटु आहियां, इन ई कींजर ढंढ जे कप ते रहण वारो आहियां, इन कींजर ढंढ मां पाणी पीअण वारो आहियां। असल में छा आहे, पंहिंजी क़ौम खे चवंदुसि मुअल क़ौम, छो जंहिं क़ौम में तइलीम न हूंदी आहे उहा क़ौम मुअल हूंदी आहे। ऐं जेका क़ौम पंहिंजे फ़र्ज़नि जो तोहफ़ुज़ न करे सघंदी आहे, हमेशह उन ते ज़ालिम हुकुमरान ई आइद थींदा आहिनि। असां सां उहो हाल आहे। असां वेठा आहियूं, कींजर ढंढ जी मालिकी असांखे करणु खपे। असीं कींजर ढंढ मां रोज़गारु हासिलु कयूं था, पाणी हासिलु कयूं था, हिते वेठा आहियूं। असां बसि ॿियनि जे रहम करम ते त ॿिया इदारा ईंदा, ॿिया माण्हू ईंदा, ॿाहिरां खां ईंदा, ही मसइला हल कंदा, पर पाण अमली तौर ते कुझु करण लाइ तयारु कोन आहियूं। घर मां निकिरंदासीं, होटल ते वेही पंहिंजा पाण में तजिया ॾींदासीं, न लिख न पढ़, तइलीम न को रुझान ई कोन्हे। तव्हां हिते मलाहनि जा ॿार ॾिसो, तव्हांखे मिटीनि में कुॾंदे नज़र ईंदा। एॾी क़ौम असांजी मुअल क़ौम आहे जो इनखे जीआरण लाइ इन्हनि जो इहे जेके इदारा आहिनि इन्हनि खां कमु वठणु असांजो कमु आहे। जेकॾहिं असांजी मलाह क़ौम हिते जी उथी बीहे, पेरनि ते खड़ी थिए, इहे इदारा ठहिया ई इन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ। टूरिज़म डिपार्टमेंट आहे, वाइल्ड लाइफ आहे, वाटर बोर्ड आहे, जेको बि आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त असीं उन्हनि सां लह विचण में अचूं त उहो जॾहिं कमु न कनि उनखां पोइ असांजो ॿियो ऑप्शन बि आहे, एहतियात कयूं। जीअं हिकिड़ो एडवोकेसी हूंदो आहे, एडवोकेसी करण जो माना प्रोसेस आहे हिकिड़ो। तव्हां एडवोकेसी कयो, लिखत कयो, उन सां जेको सो डायलॉग कयो, तव्हां ॻाल्हायो, तव्हां जॾहिं तव्हांजा मसइला हल न थियनि, एहतियात कयो त दुनिया बि ॿुधंदी। पर असां घर में सुता पिया आहियूं, जॾहिं ॿियो को ॿाहिरां इदारो अचे थो, का NGOs अचे थी, उन जे अॻियां से बीह पंहिंजा तजिया पेश कयूं था, पंहिंजा मसइला बसि तबाह थी वई, कींजर जो पाणी ख़राबु थी वियो, मच्छी ख़राबु थी वई, मच्छी ख़तमु थी वई, रोज़गारु कोन्हे। असीं माना उहा मुअल क़ौम आहियूं जेका हिकिड़े हंध ते पई आहे, इहो इंतज़ारु कंदा आहियूं त ॿियो अची असांजे वात में मानी जो गिरह हुजे। पंहिंजो पाण हथ पेर हणण लाइ इन जो मसइलो मुंहिंजी नज़र में सिर्फ़ु इहो ई आहे त मलाह क़ौम खे तइलीम ॾिनी वञे, उन्हनि जे ॿारनि खे उन्हनि खे शऊर ॾिनो वञे, त ही मसइला थींदा ई कोन। साईं दुनिया में तव्हां ॿाहिरि मुल्कनि में ॾिसो, यूरोपियन मुल्क ॾिसो, फॉरेन जा मुल्क ॾिसो, उन में उते जी जेका अवाम आहे उहा एॾी त बाशऊर आहे, उन्हनि वटि को मसइलो ई कोन्हे। उते जा इदारा ऑटोमेटिकली कमु कनि था, छो त उन्हनि जे इदारनि खे ख़बर आहे जेकॾहिं असां कमु न कंदासीं हिते जी अवाम जेको सो असां ते एक्शन खणंदी। असांजी मुअल क़ौम आहे, उहो कुझु बि खुले आम आहे, पूरो पाकिस्तान करप्शन ते पियो हले। कींजर ढंढ जी तबाही जे हवाले खां जिते माहौलती माहिरनि खे खोड़ सारा तहफ़्ज़ात आहिनि, उते सरकार कहिड़ा क़दम खया आहिनि, अचो ॻाल्हि ॿोल करियूं था। सूबाई वज़ीर शर्मिला फारूकी ऐं पीपल पार्टी जी MPA सैयद रुख़साना शाह सां, त उन्हनि जो छा ख़्यालु आहे, उन्हनि सिंध गवर्नमेंट कहिड़े क़िस्म जा उपाय वरिता आहिनि कींजर खे बचाइण जे हवाले खां? देखिए हमने उसके पानी के अंदर देखिए इशू है, वहाँ से बड़ा वेस्ट जो है वो एग्रीकल्चर डिपार्टमेंट और दीगर डिपार्टमेंट्स की तरफ से वहाँ पर आ रहा है। उसके लिए मैंने जो मुख्तलिफ डिपार्टमेंट्स की कोऑर्डिनेशन से होगा। आप बिल्कुल सही कह रहे हैं, ये एक है इशू, और क्योंकि वो पूरा पानी कराची को आता है तो उसके हवाले से हम उसके ऊपर काम कर रहे हैं। इंशाल्लाह ये शिकायत आपको आइंदा नहीं होगी। देखिए अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ ये बड़ा मसला है। अगर मैंने तो अपनी बहुत सारी साइट्स के, बल्कि मैं यहाँ पर भी अब मैंने ये बिल्कुल मसला ये है कि अगर यहाँ पर हम गाड़ियाँ और मोटरसाइकिल वगैरह बंद कर दें, लोग यहाँ अंदर आ नहीं सकेंगे। लेकिन जो हमने इधर ये जो रोड बनाया है, जो वॉकवे बनाया है, उस पर लोग नहीं जाते। अनफॉर्चुनेटली मोटरसाइकिल लेके भी अंदर कब्रों के ऊपर चले जाते हैं, जहाँ उससे नुकसान होता है।
अब मोहनजोदारो पे तो मैंने बंद कर दी हैं गाड़ियाँ वगैरह अंदर, सारी चीज़ें, खाना पीना भी मैंने बंद कर दिया है। यहाँ पर भी अब हम एक तरीक़ेकार निकाल रहे हैं कि हम यहाँ प्रॉपर वॉकवेज़ पहले दें लोगों को, ताकि गाड़ी, जो हमारा प्रोजेक्ट है इसके अंदर पार्किंग एरिया हम बना रहे हैं कि गाड़ियाँ वहाँ पार्क हो और फिर वहाँ से लोग आगे जो हैं वो पैदल आएँ। तो ये हमारे जहन में है कि ये बहुत अच्छा। किंजर के हवाले से ये एक इशू है लोगों को, जहाँ अब क्या मैं उनसे कहूँ, लोगों को जहाँ बेचारों को पानी मिलेगा वहाँ वो अपनी ज़रूरियात की चीज़ करते हैं, लेकिन इसके ऊपर मैं बात करती हूँ एमडी टूरिज़्म से कि इसको किस तरीके से हम इसको रोका जाए, बिकॉज़ ज़ाहिरी बात है वो कोई पेट्रोल पंप तो नहीं है जहाँ गाड़ियाँ धोई जाएं। अब कुछ लोगों को भी एहसास होना चाहिए, अब अनफॉर्चुनेटली अगर नहीं है तो उस हवाले से भी हम करते हैं कि वहाँ भी एक एरिया मखसूस कर देते हैं जहाँ से आगे गाड़ियाँ नहीं जा सकें, ताकि फिर ये इशू दोबारा ना आए। देखिए किंजर पे तो हमारी अब कोशिश ये है कि हम मोटर बोट्स भी लेकर आ रहे हैं और जो हमारी ऑलरेडी एग्जिस्टिंग फैसिलिटीज़ हैं उसको हम इम्प्रूव कर रहे हैं। गाइडेड टूर्स हम वहाँ पर अब लेके जा रहे हैं, लैंडस्केपिंग अब वहाँ पर हो रही है, गार्डन वगैरह जो है वहाँ पर अब कंप्लीशन के ऊपर है, एक स्विमिंग पूल बनना था वो हम कर रहे हैं। कुछ चीज़ें ऐसी हैं जो प्रोसीजरल लैप्सेस की वजह से उनमें डिलेज़ हुए माजी में, उसको हम अभी कवर करने की कोशिश कर रहे हैं। हम चाहते हैं कि ऐसी तफरीह का मकाम वो बन जाए कि ना सिर्फ शहरों से लोग उठ के बल्कि दुनिया से लोग उठ के यहाँ पर आएँ, क्योंकि ये एशिया का सेकंड लार्जेस्ट मैन मेड लेक है और इसकी अपनी एक शान है। दुनिया में छोटे छोटे लेक्स होते हैं और लोग उसे पता नहीं क्या क्या करते हैं, तो हम वहाँ पर फैसिलिटीज़ इंक्रीज़ कर रहे हैं। इंशाल्लाह ताला आप देखिएगा कि आइंदा आने वाले दिनों में आपको वहाँ पर बहुत ज़्यादा फ़र्क नज़र आएगा। एक अभी हमारी कोशिश ये है कि हम आइंदा आने वाले दिनों में हम एक किंजर मेला भी करें। आपको याद होगा पहले भी मैंने किया था, 1.5-2 साल पहले रुखसाना भी वहाँ पर थी। अब इंशाल्लाह हम करेंगे बेहतर पहले से। किंजर जे हवाले सां वाक़ई इहो ख़ुदि असां ते फील करियूं था त जेके टूरिस्ट अचनि था घुमण फिरण, उहे बाक़ाइदे उते किंजर ते गाॾियूं बि थियूं वञनि थियूं, पिकनिक बि मल्हाई वञे थी ऐं हू रद पचा कनि था। उते जेको गंद किचिरो आहे उहो उते फिटो कनि था, या यकीनन हिकिड़ी रही आहे, मतिलबु असांखे ख़ुदि महसूसु करियूं था त असां सिंध गवर्नमेंट ज़ाहिरा आहे असांजी, असां अॻियां बि इहा ॻाल्हि अञा मथे खणंदासीं ऐं इन्हनि चीज़ुनि ते पाबंदी हुअणु खपे। त ज़ाहिर हिते अगरि असांखे माहौल सुठो हूंदो, सफ़ाई हूंदी, त उहा असां आवाम ते बि इहो फ़र्ज़ु आहे त उन्हनि शयुनि खे नज़र में रखूं ऐं इन्हनि जायुनि खे इन्हनि शयुनि खां पाक करियूं। ये चीज़ूं काफ़ी जायुनि ते इहे थियनि थियूं त जेके जितां पैदा थियनि थियूं उन्हनि इलाइक़नि खे, उन्हनि एरियानि खे, उन्हनि माण्हुनि खे उहो हक़ु नथो मिले। जहिड़ी तरह सां हिते पन बिजली पैदा थिए थी, उन जे हवाले सां आऊं इहा हिकिड़ी रखंदीसि त उते बिजली पैदा थिए थी, असांजो वफ़ाक़ जेको आहे उनखे फ़ाइदो मिले थो ऐं लेकिन उते जा जेके माण्हू आहिनि, उते जा लोकल जेके एरिया में रहनि था, उन्हनि वटि न पाणी आहे न बिजली आहे, छो त लाइट न हूंदी त हुननि वटि पाणी कोन मिलंदो, त उहे तमामु ॾुखी पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि खे माण्हुनि खे इहो हक़ु आहे त इहे शयूं जेके आहिनि जितां पैदा थियनि थियूं, जिते पाणी आहे, जिते लाइट आहे, उहे जेके वसाइल आहिनि उहे पहिरीं उन आवाम खे, उन एरिया खे मिलणु खपनि। किंजर ढंढ जेका पखेड़ जे लिहाज़ खां 66 किलोमीटर खां वधीक स्क्वायर किलोमीटर ते पखेड़ियल आहे ऐं हीअ ढंढ चिलिया खां वठी नूरियाबाद ताईं जेको आहे सो पखेड़ियल आहे। इन आसपास 50,000 खां वधीक आबादी आहे जेका ज़रे मुआश करे थी। न फ़क़ति इहो पर मादी में हीअ ढंढ टूरिज़म जे हवाले खां इंतहाई अहम ढंढ सम्झी वेंदी हुई, जेका हिन वक़्तु गदिले पाणी अचण जे करे, ख़ासि तौर ते कोटड़ी साइट एरिया, नूरियाबाद जी साइट एरिया खे ईंदड़ पाणी जे करे मुसलसल तबाही जो शिकार थींदी वञे। न फ़क़ति इहो पर उन खां अलावा किंजर जे सोनेरी वारे पासे गदलाण बिल्कुलु चिटे नमूने ॾिसी सघिजे थी। इहो ई पाणी आहे जेको ठठे ज़िले जे मुख़्तलिफ़ वाहन ज़रिए मुख़्तलिफ़ ॻोठनि खे सप्लाई कयो वञे थो ऐं उन खां अलावा इहो पाणी कराची हर रोज़ु 1200 क्यूसेक पुण सप्लाई कयो वञे थो। इन हवाले खां ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान महमूद भंबरो सां। साईं, तव्हां ॿुधायो त किंजर ढंढ जी छा सूरत हाल आहे ऐं कहिड़ा सबब आहिनि जो सरकार किंजर जे तहफ़ुज़ लाइ गैर संजीदा आहे? महिरबानी गुलाम सिंह, जेको तव्हां किंजर जे हिकु अहम मसइले खे जेको सो हींअर खयो आहे ऐं अहवाननि ताईं पहुचाइण जी जेका कोशिशि कई आहे ऐं तव्हांजी महिरबानी आहे।
कींजर ढंढ जेको आहे इन सां तक़रीबन जेको तालुक़ु आहे उहो जेको मल्हार बिरादरी आहे, जेको मच्छी मारींदड़ बिरादरी आहे, उन जो तालुक़ु जेको आहे इन कींजर ढंढ सां आहे। असां त नंढा आहियूं, मतिलबु इहो असांजे वॾनि खां असां ॿुधंदा था अचूं त इन कींजर ढंढ ते जेको आहे उहो मल्हार जेका क़ौम आहे तक़रीबन उन जो गुज़र सफ़र जो जेको ज़रियो आहे उहो इन कींजर ढंढ ते आहे। ऐं असां पाण जेको सो ॾिसंदा हुआसीं त हिन कींजर ढंढ में हीअ ढंढ एतिरी त शाहूकार ढंढ हूंदी हुई जे हिन में मच्छी जेका हूंदी हुई बे इंतिहा मच्छी हूंदी हुई। ऐं पाण मच्छी जो शिकार कंदो हुउसि हिन कींजर ढंढ मां, ऐं जेॾी महिल फ्री हूंदो हुउसि त हुन कींजर ढंढ मां मच्छी जो शिकार कंदो हुउसि ऐं बेहद जेको सो घणे तादाद में मूंखे मच्छी लॻंदी हुई। पर अफ़सोस जो मक़ाम आहे त हिन वक़्तु जेका कींजर ढंढ आहे इन में मच्छी लॻण त परे पर मच्छी नायाब थी वई आहे। मच्छी जो जेका मुंहिंजे ख़्याल में का जिन्स जेका आहे सा असांखे नज़र नथी अचे। ऐं हिते जेको तक़रीबन 50,000 खां वधीक जेका बिरादरी आहे, जेका मल्हार बिरादरी आहे, उन सां गॾोगॾु मल्हार बिरादरीअ सां गॾोगॾु ॿियूं क़ौमूं बि जेके आहिनि, जेके बि कींजर ढंढ जे आस पास में जेके रहनि थियूं, उहे तक़रीबन जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि में खोड़सारियूं क़ौमूं आहिनि। ऐं उहे सभु जेके बि क़ौमूं आहिनि उहे कींजर मां जेको सो मच्छी मारे पंहिंजो गुज़र सफ़र कंदियूं। उन खां पोयां उन्हनि जो गुज़र सफ़र जो जेको ज़रियो ऐं सॼो उन कींजर ढंढ ते हूंदो ऐं मच्छी मारे उहो पंहिंजे पेट गुज़र कंदा। पर हिन वक़्तु तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 18 खां 15 साल जेके थी विया आहिनि, इन विच में जेको कींजर ढंढ आहे इन में मच्छी जेका आहे उहा बिल्कुलु नायाब थी वई आहे। मच्छी केॾांहुं वञे पई, मच्छी अचे बि जाम थी ऐं केॾांहुं वञे थी उनजी का ख़बर कोन्हे। अक्सर करे जेके मल्हार बिरादरियूं आहिनि उन्हनि जा एहतजाज बि थींदा आहिनि, असां उन सां गॾु उन एहतजाजनि में हूंदा बि आहियूं। ऐं उहे जेको सो चवंदा आहिनि त चुल्ह साइड तां जेको ऐं हिन वक़्तु जिते असां जंहिं स्पॉट ते मौजूदु आहियूं ऐं इन स्पॉट ते जेको सो ॿ जेके आहिनि हिकिड़ा ब्रांच निकिरनि था। जेको हिकिड़ो ब्रांच आहे जेकी ज़मीननि जे आबादी जे लाइ जिन खे पाणी फराहम कयो थो वञे उन साइड ते वञे थो, ऐं ॿियो जेको आहे उनखे टर्न करे कींजर ढंढ में छॾियो थो वञे। त जेको ज़मीनुनि जी आबादी जे लाइ जेको ब्रांच कढियो वियो आहे उन जी लेवल जेका आहे ऐं उहा बिल्कुलु सीधी आहे। पाणी जेको बि दरिया जो स्पीड में अचे थो ऐं उहो सीधो पाणी जेको आहे रस्तो इख़्तियार करे थो, जेको ज़मीनुनि जी आबादी जे लाइ पाणी वञे थो ऐं उन तरफ़ इख़्तियार करे थो ऐं जेको कींजर ढंढ जे अंदरि वञे थो उनखे टन ॾिनो वियो आहे। ऐं त उन मां वाक़ई में इहो महसूसु कजे थो, छो त मच्छी जो जेको ॿिज अचे थो ऐं जीअं ई स्पीड में जेको पाणी जे तरफ़ वञे थो त ज़ाहिर आहे उहो ॿिज जेको आहे उन ई तरफ़ हलियो थो वञे ऐं कींजर ढंढ वारी साइड ते तमामु घटि थो अचे। ऐं ॿियो उनखां अलावा तक़रीबन असांजा मल्हार बिरादरी जा दोस्त जेके आहिनि उहे वीचारा हाय घोड़ा कंदा रहंदा आहिनि। हर जेको सो मास ते हुननि जी जदोजहद बि हली आहे, असांजे साम्हूं आई आहे। इन वक़्तु ताईं हुननि जी जदोजहद हले पई। पर अफ़सोस इहो आहे त असां जेको बि जॾहिं बि का जदोजहद करियूं था या कंहिं बि जदोजहद जो ऐलान करियूं था, असां रोड ते अचूं था, असां प्रेस क्लबनि जे साम्हूं अची एहतजाज करियूं था, पर असां घुर हिकिड़े ई माण्हू खां करियूं था त तव्हां उनजो नोटिस वठो। ऐं असां वज़ीर आला सिंध खां घुर कंदा आहियूं त नोटिस, पर मूंखे इहा चीज़ सम्झ में कोन थी अचे असांजो वज़ीर आला सिंध जेको आहे जॾहिं बि सिंध में कंहिं बि जॻह ते को मसइलो थींदो आहे हू फौरी तौर ते उनजो नोटिस वठंदो आहे। पर अॼु ताईं असांखे अमली तौर ते उनजो को बि उन नोटिस जो फ़ाइदो नज़र न आयो आहे। नोटिस त साईं जिन वठी छॾींदा आहिनि, पर साईं सरकार जा उहे नोटिस जेके आहिनि फ़ाइदेमंद अञा ताईं असां कॾहिं बि साबित थींदे न आहिनि ॾिठा। जी नाज़रीन, कींजर ढंढ जेका 60 ॾहाके में रामसार कॉन्फ्रेंस तहत हिकिड़ी आलमी मुआहिदे तहत रामसार साइट करार ॾिनी वई हुई जंहिंजे जिते माहौलियाती तहफ़ुज़ जे लाइ कमु करिणो हो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में ॾिठो पियो वञे त ढंढ मुसलसल गदलाइण जो शिकार थी वई आहे, जंहिंजे करे न फ़क़ति मच्छी जो शिकार में घटिताई आई आहे, पर हिते आसपास में जेके माण्हू रहनि पिया उहे पिणु ढंढ खां लथबरान करे शहरी इलाइक़नि ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त ढंढ जे तहफ़ुज़ लाइ कमु कयो वञे। न फ़क़ति इहो, पर जेके इदारा हिते कमु कनि पिया उन्हनि खां पिणु पुछाणो कयो वञे त हुननि माज़ी में कहिड़े क़िस्म जो कमु कयो आहे ऐं ढंढ जे तहफ़ुज़ लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंध ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठटू।